अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां जो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार। जी हाँ दोस्तों, अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग। जी हाँ दोस्तों, अॼु जीअं त मां वॉइस जे बजाए अवां सां वीडियो कॉल ते मां अची वियो आहियां। अवां दोस्तनि जूं जेके महिरबानियूं आहिनि, अवां दोस्तनि जो जेका सपोर्ट आहे, अवां दोस्तनि जो जेका प्यार आहे, वो मुझे लाइ क़ाबिल इज़त है। ऐं तव्हां दोस्तनि जी जेकी महिरबानियूं, जन दोस्तनि मूंखे सब्सक्राइब कयो, उन्हनि जी वॾियूं महिरबानियूं। असगर थेबो साहब ऐं शेर सोलंकी साहब, अब्दुल मजीद, नज़ीर अटक साहब, जेके बि दोस्त आहिनि, मसलम त 6000 खां मथे मुंहिंजा सब्सक्राइब दोस्त आहिनि। अगरि सभिनी जा नाला खणणु वेंदुसि त मूंखे 3 ॾींहं लॻी वेंदा मूंखे वीडियो ठाहिण में। तमामु दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानियूं, उन जा लख तोरा। ऐं जेका अवां जेको साथ रहियो, सोप सीरियल जेका दुलाब तमामु बहितरीनु सोप सीरियल साबित थी। ऐं हिन जेको कमु कयो वियो, उहा जेका हिनजी कहाणी हुई, जेको हिनजो राइटर हुयो नूर ज़ोन साहिबु हुयो, ऐं जा डायरेक्टर हुया फरज़ंद मलिक खजू साहिबु। यानी जेको ड्रामे में ऐं मिठू उहो ई हुयो हिनजो डायरेक्टर। ऐं जेको आहे बाक़ी जेका नशरियात हुई इहा सिंध TV जे तरफ़ां हुई। तमामु हिकिड़ी बहितरीनु सोप सीरियल हुई, पर उन में कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं हुयूं जेके जंहिंजे करे ड्रामे खे जल्दी जल्दी बंदि करिणो पइजी वियो। ऐं ड्रामो इहो वाहिद ड्रामो आहे सिंधी, जेको सोप सीरियल सिंधी जेको वाहिद ड्रामो आहे, इहो जेको आहे घटि क़िस्तूं हलियूं आहिनि। न त तक़रीबन सिंधी मीडिया जी जेका सोप सीरियल हूंदी आहे, उहा तक़रीबन 900, 1000 या 800, 500, 400, 300, 200, 100। पर इहा वाहिद जेको आहे न सोप सीरियल आहे, जंहिंमें हर अदाकार ख़ुशि रहियो, तयारियो जल्दी में जो वेंटअप थी वियो। ऐं हर को पंहिंजे पंहिंजे वरी कमनि सां, यानी कि को बि माण्हू हिन में जेको आहे न तमामु फतल न रहियो। हर माण्हूअ खे जेको आहे आज़ादी हुई, ऐं हर माण्हू पंहिंजे पंहिंजे हिसाब सां जेके बि कैरेक्टर हुया, जेके बि अदाकार हुया, पंहिंजे पंहिंजे हिसे जो जेको आहे कमु तमामु बहितरीनु कयो। ऐं ख़ुशूसी तौर ते जेको आहे हिन में जेको कमु मेन टाइटल जेको हुयो कमु, उहो हुयो आज़म मेंगल साहिब जो। ऐं तमामु बहितरीनु आज़म मेंगल जेको आहे हिन में परफॉर्मेंस कई। ऐं बाक़ी साईं निसार शाह जो बि तमामु घणो, उमेद अली कलवर साहिब जो बि तमामु घणो कमु। ऐं असांजो ॿियो जावेद अबड़ो साहिबु तमामु घणो। ऐं मां जेके बि पोस्टूं रखियूं जावेद अबड़े साहिब जी तमामु घणियूं। ऐं माण्हू चवंदा हुया शायदि काज़ी सत्तार जावेद अबड़े साहिब जी जेको परस्तार आहे। ऐं परस्तार छो न हुजूं, दायरा असांजा जेके आहिनि दोस्त आहिनि, फ़नकार दोस्त आहिनि, अदाकार दोस्त आहिनि। ऐं असां ई उनजी जेको आहे सपोर्ट न कंदासीं, अवां उनजी सपोर्ट न कंदव, ज़ाहिर आहे अदाकार जंहिंजो कमु अव्हांखे वणे, अवां उनजी तारीफ़ करे सघंदा आहियो। जीअं तव्हां मूंखे काफ़ी दोस्त हुया जन मूंखे जेको आहे कमेंट कंदा हुया आज़म मेंगर जे लाइ, साईं निसार शाह जे लाइ यानी मुराद, ऐं राज़न जे लाइ, उमेद अली कलवर जे लाइ। ऐं उमेद अली कलवर त असांजी डिस्ट्रिक्ट घोटकीअ जो हिकु बहितरीनु अदाकार आहे, ऐं उनजो बि पंहिंजो हिकिड़ो अंदाज़, हर अदाकार जो पंहिंजो पंहिंजो हिकिड़ो अंदाज़ आहे। पर मूंखे सभ खां वधीक जेका मूंखे ख़ुशी थींदी आहे, उमेद अली कलवर साहिबु वाहिद आर्टिस्ट आहे जेको मेकअप कोन कराईंदो आहे। ऐं तमामु जेको आहे उहो चवंदा बाबा जीअं मां रियल में आहियां, मूंखे हीअं ई रखो, मूंखे हीअ पफिंग जी या मेकअप जी, अगरि को मेकअप मैन हुन वटि ईंदो बि आहे त उनखे इहे चवंदा मूंखां परे हटी वञो, मूंखे ज़रूरत ई न आहे बाबा, मां जेको आहे इहो मेकअप छो कयां। ऐं तमामु हिकिड़ो बहितरीनु सोप सीरियल हुई। ऐं मां हिन टाइम बीठल आहियां, हिते जेको इहे RO मशीन आहे, पहलवान धांधू लिखपुर रोड ते बाईपास ते आहे। ऐं RO मशीन हुते बीठल आहियां। हुते दोस्त मुंहिंजी हिते कस्टमर बि आहिनि। ऐं घणनि दोस्तनि खे इहा ख़बर कोन्हे त मां कंदो छा आहियां। मां हिकु ग़रीब मिसकीन माण्हू आहियां। ऐं मुंहिंजो जेको कमु आहे उहो मुंहिंजो बेसिकली छोलनि वारो कमु आहे, जेको मां अव्हांखे अॻु में बि काफ़ी मुंहिंजा जेके वीडियोज़ आहिनि उन्हनि में मां दोस्तनि सां उहे मां वीडियो ते शेयर कया आहिनि। ऐं अदापोरे में को बि जेको हर्ज न आहे, को बि मयार न आहे, को बि मेणो न आहे। ज़ाहिर आहे मुंहिंजी महिनत आहे, मां हितां बि पंहिंजो रोज़गार कंदो आहियां। मुंहिंजो प्रोफेशनल कमु त जेको आहे सो आहे।
ऐं उन में का बि लिक न आहे। तमामु दोस्तनि जी उहो जेको आहे हिन सोप सीरियल में जेको उन्हनि मोहबतूं ॾिनियूं मूंखे, जेको उन्हनि मूंखे प्यारु ॾिनो, उन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानी, लख थोरा लख लाइक। अला करे हू ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि, हमेशह गुलनि जीअं टेकंदा टहंदा रहनि। ऐं मां वरी बि उन्हनि दोस्तनि जेके न्यू मुंहिंजा दोस्त आहिनि उन्हनि खे इहा गुज़ारिश कंदो हलंदुसि त जो दोस्तो जेकॾहिं मुंहिंजे हिन चैनल ते अञा बि न्यू आहियो त देरि छाजी कयो था, ऐं जल्दी जल्दी में मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे वठो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल वारे बटन खे बि दॿायो त जीअं मुंहिंजे अचण वारी जेका न्यू वीडियो आहे उनजो नोटिफिकेशन अव्हां ते पहुचे। ऐं अव्हांखे मां बहितरीनु हिकिड़ो व्लॉग ॾींदुसि। हाणे का बि अहिड़ी सोप सीरियल आहे त ज़ाहिर आहे उन में बि अव्हां सां वरी इहो साथ रहंदो। अगरि अव्हां जो साथ मूंसां रहियो था ऐं अव्हां मूंसां साथ निभाईंदो त मुंहिंजो बि फ़र्ज़ु थींदो अव्हां दोस्तनि सां साथ निभाईंदो हलां। ऐं जेका हीअ आख़िरी क़िस्त दुलाब जी हली वई सोप सीरियल दुलाब जी, ऐं तमामु यानी उहा जेका आख़िरी क़िस्त लास्ट ॾेखारी हुई में एतिरी चस कोन आई। तव्हां ई खणी कमेंट कयो, तव्हां ई खणी ॿुधायो त छा तव्हांखे चस आई। ऐं मतिलबु ईअं वेर शेयर करे वरितऊं, यानी हिननि जो चवणु हुयो त असां जेको आहे 100 क़िस्तूं हिनखे कंदासीं, पर बदकिस्मतीअ सां ऐं 100 क़िस्तूं कोन थियूं। ऐं इहो वॾो हिकिड़ो धकु रसी वियो डायरेक्टर खे। ऐं डायरेक्टर अञा बि दाऊं करे थो त मूंखे पेमेंट कोन मिली आहे, मूंखे पैसा कोन मिलिया आहिनि। ऐं कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं हुयूं जंहिंजे करे जेको आहे न ड्रामो बि हाणे उहो दोस्तनि खे कहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदियूं आहिनि। इहे अंदरूनी मामलात हूंदा आहिनि जंहिंजे करे ड्रामो जल्दी बंदि बि थी वियो। ऐं कुझु पैसनि जो मसइलो, कुझु पेमेंट जो, कुझु अहिड़ी कमिटमेंट थिया रही असांजे डायरेक्टर साहिब जीअं ते उहे पूरा न लथा, या वरी इदारो जेको आहे उहो न लथो। बहरहाल कंहिंजी बि कमी पेशी ज़रूरु हूंदी हिन में। त दोस्तो तमामु हिकु बहितरीनु सोप सीरियल हुई ऐं अव्हां ॾिसंदा रहियो। असांजे जेके बि ड्रामा अचनि सिंधी मीडिया ते हिकु अव्हां जे लाइ सबक़ु आमेज़ हूंदा आहिनि। ऐं मां इहा अव्हांखे गुज़ारिश कई त जल्दी जल्दी में सब्सक्राइब कयो ऐं बेल वारे बटन खे दॿायो ऐं मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा करो। आख़िर ताईं ॾिसण सां इहो आहे त मुंहिंजो वॉच टाइम थिए पवंदो। जेको अव्हांजी सपोर्ट आहे, जेको अव्हांजो प्यारु आहे, उहो मुंहिंजे लाइ क़ाबिल इज़त आहे। तमामु दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानियूं। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जा टेकंदा टणंदा रहो। ऐं इहो बि मैसेज ॾींदो आहे जुदा न फिदा, पाकिस्तान ज़िंदाबाद। पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजे बचड़नि जो ख़्यालु रखो, पंहिंजे नियाणियुनि खे सुठी आला खां आला तालीम ॾियारो, पंहिंजे घर में शऊर पैदा कयो, पंहिंजे नंढड़नि ते शफ़क़त जो हथु फेरो ऐं पंहिंजे वॾनि जो बि अदब कंदा करो। 5 वक़्त पा नमाज़ जमात पढ़ण जी जेका अव्हां हिकिड़ी आदत विझी छॾियो पंहिंजो पाण में, नेकी हर पासे अमल कयो। पंहिंजे बचड़नि ते बि ख़्यालु रखंदा करो, उनखे आबारो न घुमायो। ऐं स्कूल जे दौर में स्कूल मोकिलींदा करो, उन्हनि सां प्यार सां उन सलीक़े सां पेश ईंदा करो। इहे मुंहिंजी हिकु नंढिड़ो मैसेज आहे। मां चाहींदो आहियां त मुंहिंजो हिकिड़ो मैसेज बि कंहिं दोस्त उन ते अमल करे वरितो त मुंहिंजी ज़िंदगी ठही पवंदी। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह वरी गॾु रहंदासीं। वरी नेक्स्ट वीडियो जे लाइ अव्हां खे बि इंतज़ारु रहंदो त काजी सतार हींअर वरी ॿीहर वीडियो अचण वारो आहे। तेसीं ताईं दोस्तनि खां वठंदासीं इजाज़त। जुदा न फिदा चवंदा आहिनि, पाकिस्तान ज़िंदाबाद। जीअं लतीफ़ जी नगरी, जीअं सिंधिया मारवाड़ा, जीअं सिंध असां, जीअं सिंध में रहंदड़ सभु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ सभे भाउ। ख़ुसूसी तौर पे नज़ीर अटक साहब से भी गुजारिश करता हूँ, उसका भी बहुत नज़ीर अटक साहब जी, नज़ीर अटक साहब को बहुत बहुत शुक्रिया। उसका भी मैं तहे दिल से शुक्रिया था। उसने बड़ा हमारे साथ ताउन किया, हमारे साथ रहे। बड़ी मेहरबानी नज़ीर की और बाकी दोस्तों की तमाम मेहरबानी। अल्लाह आप खुश रखे, थैंक यू। और फिर मिलते हैं, वरी मिलूँ था, सॉरी वरी मिलूँ तो बे वीडियो जे लाइ। तेसीं ताईं अवां दोस्तनि खे इजाज़त वठंदुसि। ऐं जल्दी में जेको दोस्त अञा बि रहिजी वियो आहे त सब्सक्राइब करे वठी ऐं बेल वारे बटन खे बि दॿाए छॾे त जीअं मुंहिंजे अचण वारे वीडियो जो नोटिफिकेशन थी वञे। तमामु दोस्तनि जी महिरबानी। अल्लाह हाफ़िज़। अल्लाह वाके कुझु पंहिंजो ख़्यालु रखंदा, जुदा न फिदा।